सैयदना हसन ऐं हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हुमा जे शान मां केर ना वाक़िफ़ा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह। हसन ऐं हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हुमा जन्नत जे अंदर जेके भी नौजवान आहिनि उन्हनि जा सरदार आहिनि। सही बुखारी जे अंदर अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात खां बाद में सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु टेपारीअ जी निमाज़, विची निमाज़, असर जी निमाज़ पढ़ी करे ॿाहिरि निकिता। गॾु कंहिंसां आहिनि पंहिंजे यार, पंहिंजे दोस्त सैयदना अली सां। मस्जिद मां ॿाहिरि निकिरंदा आहियूं न, सभु जमायती हूंदा आहिनि, पर असां उन सां गॾु निकिरंदासीं जेको दोस्त हूंदो, जंहिंसां वधीक मुहबत हूंदी, वधीक प्यार हूंदो, उन सां गॾु निकिरंदासीं त गॾु काॾे हलूं, कंहिंसां मिलण हलूं। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ये ॿई साथी अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु, सैयदना अली रज़ियल्लाहु तआला अन्हु टेपारीअ जी निमाज़ पढ़ी करे ॿई दोस्त गॾु ॿाहिरि निकिता। फरअल हसन यलअबु मअ सिबियान। अचानक नज़र पई सैयदना हसन रज़ियल्लाहु तआला अन्हु ते ॿारनि सां गॾु खेॾनि पिया। फहमलहु अला आतिक़िही। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु सुन्नत मुहम्मदिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जिंदा कंदे सैयदना हसन रज़ियल्लाहु तआला अन्हु के पंहिंजे कुलनि ते विहारियो। छो त इन्हनि कुलनि ते, इन शख्सियत के कुलनि ते कंहिं विहारियो? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कुलनि ते विहारे करे छा फरमायो? शबीहन बिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वलैस बिशबीहिन बिअलिय्यिन व अलिय्युन यज़हकु। हिन जी हू बहु मुशाबियत कायनात जे सरदार मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां। कायनात जे सरदार मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ऐं हिन जी मुशाबियत पंहिंजे अबे अलीअ सां नाहे रज़ियल्लाहु तआला अन्हु। व अलिय्युन यज़हकु। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जी इहा ॻाल्हि ॿुधी करे सैयदना अली रज़ियल्लाहु तआला अन्हु मुस्कुराइण लॻा। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु छा फरमायो? फरमायो लक़राबतु रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहब्बु इलैया मिन नासिल क़राबती। मूंखे पंहिंजे माइटनि खां वधीक मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा माइट महबूब आहिनि। उरक़ुबू मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी अहलि बैतिही। फरमायो ए साथियों, ए मुसलमानों, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खां बाद में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहलुल बैत जो ख्याल रखजो। यो कंहिं फरमायो? अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला। सही मुस्लिम जे अंदर अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो यूशिकु अन यअतिय रसूल रब्बी। अन क़रीब मुमकिन आहे मूं वटि अल्लाह जो रसूल अचे, अल्लाह जो पैगाम अचे, अल्लाह मूंखे पाण वटि घुराए। व अन्नी तरक्तु फीकुम सकलैन। ऐं मां तव्हां जे अंदर ॿ शयूं छॾे थो वञा, किताबुल्लाह, नंबर 1 किताबुल्लाह, अल्लाह जो किताब क़ुरान मजीद, फीहि नूरुन व हुदन व हाज़ा हब्लुन ममदूदुन बैन अस्समाइ वल अर्ज़। हिन किताब जे अंदर नूर भी आहे, हिन किताब जे अंदर हिदायत भी आहे। ही किताब तव्हां जे ज़मीन खां वठी करे अल्लाह ताईं पहुचण जो ज़रियो आहे। अल्लाह ताईं जेकॾहिं पहुचण चाहियो था त हिन किताब खे वठो। ऐं अफ़सोस सां चवणो थो पवे असांजा खोड़ सारा दोस्त मुसलमान जेके अहलुल बैत जो तज़किरो कनि था, इहा ई रिवायत आहे। इन रिवायत जे अंदर अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां पहिरियों तज़किरो कहिड़ी शइ जो कयो? किताबुल्लाह जो। किताबुल्लाह खे पढ़ो। असांजी उमिरियूं गुज़री वयूं, 60 साल 40 साल 50 साल उमिरि थी वई, घर जे अंदर क़ुरान मजीद पियो आहे, असां पढ़ण जे लाइ तयार न आहियूं। क़ुरान में पैगाम कहिड़ो आहे? जेकॾहिं असां क़ुरान मजीद खे खोले परे पढ़ूं ऐं अहलुल बैत जो तज़किरो पढ़ूं, असांखे ॻाल्हि सम्झ में अची वञे, कंहिं मौलवीअ खां पुछण जी ज़रूरत न पवे, पर असां पढ़ियोसीं कोन। क़ुरान मजीद घरनि में पियो आहे, सिर्फ़ु उन ते गुल चाढ़ींदासीं, कपिड़े जे अंदरि वेड़े रखंदासीं। जॾहिं फ़ैसिले ते वञिणो हूंदो त क़ुरान पहिरियां खणी वेंदासीं। असां सिंधियुनि जो इहो कमु आहे न। न्याणीअ खे क़ुरान पढ़ाईंदासीं न, जॾहिं शादी थींदसि मथे ते रखी ॾींदासीं। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां तव्हां जे अंदर 2 शयूं थो छॾे वञा। हिकु अल्लाह जो किताब, हिन किताब जे अंदर नूर आहे, हिन किताब जे अंदर हिदायत आहे। ही किताब अल्लाह ताईं पहुचण जो वाहिद ज़रियो आहे।
व अहलु बैती, ऐं ॿी शइ छॾियूं थो वञा, मुंहिंजा अहलुल बैत, उज़क्किरुकुम अल्लाह फी अहले बैती, मां तव्हांखे अल्लाह जी नसीहत कई वञा थो, अल्लाह जी वसियत कई वञा थो, मुंहिंजे अहलुल बैत जो ख़्यालु रखिजो। ऐं अॼु तव्हां पंहिंजो ज़हन कुशादो कयो त अहलुल बैत में जेके शामिल आहिनि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अज़वाज मुतहरात, सैयदना फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा, सैयदना अली रज़ी अल्लाह तआला अन्हु, सैयदना हसन ऐं हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हुमा,